मथे ते चटी आ कमाए कोन वरी बिन माई जे पुठियां इश्क तो करे इने का तो सुठो तो गुलामू का देव सुनो सेव तो मुझी ने सा शादी थी या तडे भी भलो केडो सिर जे मुके हार तो पराई वो भी कपड़े जो वगो तो वठी दिया पर अल्लाह मालिका इन मुर्स का तलाक वठा शादी इने सा ही कंदस कन खोले मुदी सर जा वठो तो कुंडे में भरिया मतलब बड़े घणे ओ भाजाई हां छाजो भी मथो वणी मथो दियणा यो निभागो तुजो भा आहे किथे मुखे खबर आहे निभागो उनके चऊं छा न हेड़ी सुणी सेफ्टी जाल के छडियो आई वते तो इश्क कंदो सोब सावण सा हां यो सावण वरी किथे आ इते आ हां लगे तो इने का वासरो रिनो अथई बुध अचे तो थुकलान त कयूं था अचे रगो मोबाइल ते तो लाई रगो मोबाइल ते केदी मल दो घर में त अटो बुको तो आने बैलेंस किथा तो आने जो मोबाइल में तो जे बैलेंस वाली मां बहु खास के अच्छा हां हां वो बाशी के दस अच्छा वो हो ओए हो लान किया दे अरे हेडे हां हेडा बिल्ली खीर विना भाई फिर हेडो खीर विना गई बाप जो खीर के दी दोगे प्यारिया अरे हेडा ना तू जी अल्लाह मुके फोन किया तू तुजो कम करे छडीस अरे हेडे कादे तो थी घुमलो चाहे अदा आज घर में बेताल लगो पियो भाई ताल लगो पियो रगो तो ची फोन पे तो गालाई वठवटा लगी थी छो घर में अटो को तो आनी सब्जी को तो आनी इन मोबाइल में बैलेंस किथा तो आनी खाई गुंदड़ा द थी आयो तो जे कमाई ते प्यालू बाकी अना छाण्या अरे अटो वाटो ने दे माई के रगो फोन ते इश्क कंदो तो दी तो को थियो छाए फोन ते बस मा गालाइंदो या जे वट फोन जे वट फोन बैलेंस किथा तो आनी जे वट फोन ना उने सा गालाइंदो या पक्का गुलाम माची सा तू गालाई तू खबर पे जी यार ने बेचारे के बड़ी विशाबा सारे अवेले सैला भाजी तो वठी मोकले दो हां तो ये गाला कपड़ा दिसे तो मरे नो ने भाजी तो मोकले सदाई वांगण खाई भा मुझे अबू थई वांगण जड़ो थी कोई दा लाए ना रुल ने उदा मुके केरो सुख घर में दिनो आ तो के साके कड़ी तांकी मलियो आई हां मां आज खुला थो मां उदा ता साहब गाल कया तो कर मां इश्क पियो कया मो इश्क कयो अंग्रेज यानी सा बूथ जो सवरी अंग्रेज आनी सा तो करे इश्क भटकन से पूरो पाकिस्तान ही दो लखलावत है दो बद कने या मां है के वापस आई थे अंग्रेज यानी हेड़ी सुणी सेफ्टी जाल के छडे तुजो केड़ो कम तू वनी बे मुल्क में इश्क तो करी रोज दाल खाई बेजार थी आऊं के मैं रिठ कुई दिसू अरे मरंदे भी शादी करने मरंदे घर में अटो कोन भाई शादी कर अटो कोने सब कुछ है किथे आ जमींदार हां कोई हां छा लोकलारे थुकू में चटी रोट दे जमींदार है नहीं पिन्नी भी मुजी पूरी को तो करे ना मुके वो वासरो कोने को मां इश्क कयो अंग्रेज यानी सा शादी कंस तो के बतावा बुधाया तो सही मां दिसा तो सही आहे केड़ी दिस जो न अज अचे पई ना अचे तो जुदा तो पटियास थी हां ठीक आ जरा पटूस भाई कर जी पेरा तो मोचड़ा तू खाई दे हां खाई दी तू घर में बोले के अचण दे हां ता भले मुसा न ठो हूं मुसा मोहब्बत कंदी गुलाम आ जाओ जिस घट पे अखा करो मेहरबानी हलिया जो असा जे घर हलिया जो हां चाचो गुलाम तो पेरा आंदी असा वट बंगलो आ पर दर कोन थस को पेरा आयो ए खास के लींदा रहन ईदा दर खुले पे जे रेट घटा त सब ये चंदा हां बोया तो गाला पर ए पोया कोन दा जनाला छो केड़ा ओ हे पोया ये पोया ने ये चवंदा त ई भात वारो ओ द पोया अचे ए दावा जान हां तो वने तो बोरट मा धुआं कढणी बाबा मां कोन इन सपया बुध आनी सुधरी वन तो सुठी गाल थई ता वनी मुजी शादी की तैयारी कयो हां तैयारी कयो शादी तू खार कुबार पूछी आदा ए हुआ मां मरी वया जो मां तेरी शादी की तैयारी कया तू बीच जगह हां मेहरबान मां एड़ा सैंडल हणदी सही तो याद कने मंगन हार बटरे तू सैंडल हणी मां झल्यास तो वटिस हां हिंजर पो दिस सुन तेरा दिस सुन सही ठीक है रहते अरे कह रही थी हां ता इने फशरी सूरत मा बी शादी तो कया बी शादी फशरी माई भाई वो दागी में नहीं पूछ तद ता जी ने बेजारी खा ले वाला वाटिया छा भला इस जो सड़ी वी दो मड़ी ये कूड़ा थोणे इस जो गधाया कम थियो अदा दुठी के चई छजो वाह वाह वाह
वाह भगल छकरा वाह गुड इहो रो नथो संभालियो अथई त हिन पोइ जे मथां रखी छॾ न How are you? हा उभा लॻा पिया आहियूं Thank you. हा सो न हिते ॿ टे बाबो अधो मां I'm someone lão nhộng sẽ nhậu ai ra hôm nay mày ăn làm nó thật đâu hãy hết gì biết hả anh ở Australia Thailand थाईलैंड मां ही cái gì vậy या भले भले हा केड़ा केड़ा मुल्क घुमंदी आई हा Paris Thailand London तो कई खोड़ थई नालो छा थई Suzuki सुजुकी ॾिसां पोयां सीट फाटल त कंदे मुझे त कली बकाने फाटल मां पैकिंग में हां अलाए ख़ासि केली जीअं सवारी ते चढ़ंदा आहिनि सीटूं फाड़े छॾींदा तूं चढ़ी ॾिसो किरन ने ईअं रोटे मारदा कुती किरी पई तूं बि भला सॼी साई छबर में ॼाई आहे How much you? I'm very mama please. मूंखे बि चए थी You happy? Well, then I'm happy to come blood and show and marriage. हा यस मां तोखे कंदुसि शादी शादी कंदे हा तो वो भले कर पिलाट वाजू थी पियो जल्दी कर हाँ न किरी पवे इन्हें के संभाल यो बीजा चाहे थोड़ा मोबाइल मूंखे ॾे तुझी शादी भी तक चल रहा है ना मैरिज मैरिज मुंहिंजी ॿी बि शादी थियल आहे पर घर जी मालिकाणी तूं आहीं थोरो हली ॾेखार ॾाढी किनी हलण सां फूस ॾिनी अथई परफ्यूम आहे अलाए मूंखे अहिड़ी धप आई अचे अञा त कुझु ई कोन कयो मई बुत मां छाटवी पई निकिरे गुलाम पियो फिरे न ख़ासि केलियुनि खां पासो कजां न सुठी शइ ॾिसंदा न वाके तो जड़ा असां वटि कौरा ठहंदा काकूस में कोडर जा गन पिया वो वरी तव्हांखे कब्ज़ी हुजे त इस्तेमाल करे सघो न इहो हाणे मां पंहिंजे भाउ खे तोसां शादी हा मां पंहिंजी घर वारी घुरायां भाउ मुंहिंजो काॾे वियो अचो न तूं बीह पहिरियां मां हुनखे ॾेखारियां न हू सड़नि न हींअर ई ॾिसनि भले अच ॾिस ही छा आहे ये फार्मी कुकड़ किथां आई आहे हां फुल साइज जो कूलर नहीं ये तो जो अंग्रेज आहे प्लीज आई एम अरे पुलिस आई के तू हां You are ready? What is your name? मुखे अंग्रेजी दिया घणो न गला चिकरी तू कलाना त अरे लालची कई खोड़ा ते मुझे केड़ी माई वचारी मुझे क्या है ये माई वचारी ना भाणे के सलाह ता दियो चो मुझे स्प्रिंग का फगलान छा ना तुझा टाइट एड़ी गाल काने का असा तो के पढ़ाई दा गुलामो सा हल के सब पढ़ाई पर मिलके तलवार समात इंदा हां मोंडरी एनाडो कुछ को दई ई पण पिटी खाइंदो वा घर बाकी छाचो ई पंगलो केचो असा जो वटि वॾो माल आहे हिकिड़ो गॾु हिकिड़ी कुती लानती वेंदा ज़ाहिर करे देगा जानवर है मुझी गाल बुध हेरे फार्मी कुकड़ मुझी गाल बुध ही सुन्यो दे हिनाडो कुछ न थई भले
भले न हुजे ॿियो सब कुछ साड़ दई तव्हां भले छा ॿियो त कुझु अथसि न वो भी कौन नी कम वारी शइ उहो खपे वो कौन दी पर मथो जो खाओ मथो रे सामान खस के लिया वठी नी ये सामान हे किथां जिन पासे दी मुआ मां तो के कुआर करे चा हलिया हा कुआर करे मो परणा पो खबर वॾो शौक़ थी कुआर करे मूंखे पढ़णा छो कोन तुंहिंजे मुड़ुस मां अहिड़ा तूं हा कढंदी बोल को हाणे भाग्य में आहे छा जो तूं कढंदी अस छो खाई वई से जूस खाई थोड़ी जो बीमार आहे हिनखे पाण रत जी थैलियूं चढ़ंदियूं ही केरा ही मुंहिंजो मुड़ुस जो भाउ आहे मुड़ुस जो भाउ आहे हा ही वणी थो पोइ इन सां शादी कया हुन में त मोह में पुछी करे कहिड़ो मंगणार जी तूं तुरी बुध ई भा मार ॾिसण में इहो थो अचे हिन जी पंहिंजी दोलड़ी फाटल आहे थोड़ा नहीं छो डोका घणा आया अथव छा अरे को मीरा सी आजा तू जरिया तुंहिंजो बात भलो आहे छो छा थियो आहे जहिड़ो कुते जो पोयों हिसो सड़ियो पियो टोपा जो बूथ ॾिठो आहे छा थियो आहे जहिड़ो ॿिली जी पुठी सड़ी वई आहे ॿिली तुंहिंजी पुफी हुई आहे टोपा जो वार न ॾिठो आहे हे हींअर तुंहिंजी बेइज़ती वठो करे एॾी सारी अञा हिन सां शादी कंदी आहे ॾींहं जो बेइज़ती राति जो वरी ठक ठक वॾी का बेहया आहे अने हिनखे ठका कढाणा राति जो पोइ वणई त पेप्सी पी वणई त फंटा पी भले तूं पैकेज जो वॾो शौक़ अथई भई शादीअ जो जो सोबा हा ज़ोरी थी करे वार ॾिसी जड़ी आ रहे ते कुकड़ वेठी आहे बच्चो त खणी वञो बच्चा हो जने तो सारे जी हां काबू कर मां तैयार करे चीज तुझे भाउ जो मथो ख़राब थियो आहे इने के पादर खाना ने ॿई पादर खाईंदा अच्छा। अचण ॾी उहो छितो थी पियो पर इन माइंड जे पुठियां हुनखे बि शौक़ु आहे शादीअ जो अरे तोसां ख़ैर त आहे हा माई आई छाई माई आया बोर्ड में कुत्ती बुढ़ी पे है थोड़ो अञा डांस करायो हां त सभु कम थी वञे हां अरे रहो कौन थी छो कारो थी मुंह लाऊं जा रहा है बैठो लाऊं जा वे वे जा रहा है हुई छा साहेड़ी हां ना मटाटी मिली मुंह ते मटाटी दी बाहे दी अरे हेडे हेडे मेरे पे निकाह थे तू ने हिन मुल्लो को है मुल्लो बोलो हो जे त तकड़ में निकाह पण होलो त है वेठी आ न या खाई भी थी खाई मुल्लो है बस निकाह पड़ा क्या वा तो न मणा दे मना निजाम है अरे गाल बुध निजाम है ना हां निजाम हूं मौलवी साहब हलिया पो वणई तो तू पंहिंजो जूस बि कढियो वञे चक्कर में के खास के लिए सा पढ़ायो आई तो बटे खास के जो दसो न मां भड़ियस खायो है अगे हमें भी मना बटे के राग पाकिस्तान में फसाल दे ना ना खोड़ जाम क्या दस ठीक है वे अरे बुढ़ी ने तो मारी हिन का तू शादी करे न कारो तो सुनो ये का माई आ हां तू कर मोआ ना ना मां को कंदो से शादी छो ना हिन माई मां मुके ब फायदा केड़ा फायदा दई फायदा थई मोआ ब फायदा हंद में सुती पई हुंदी हां बे औलाद कोन थींदी वडी गाल बचत डिस्काउंट हां पैकेज पैकेज दन ना यो पैकेज केड़े कम जो छो असाई कोने का कबूल कोई बार हो चल त पोने का पो सुठो न मां बार में हुजे न बार छा कंदासी वे चरी गोरियूं खाई वे लाऊं दे वे मुखे भी या तलाक दे पोइ न सलाऊ लो लाऊं दे अरे एडा हिन सा शादी कंदे तो पो मारी भाजा अरे मत उठी उठी मत फना लिया शफन अरे कोई गुलाम आई एम हैप्पी अचो अचो लाऊं दे हैप्पी दी उठो का उठी मत उठी अचो लाऊं दे उठी मत उठी कारो मुंह करे साथे आई सड़ो न टकर करी न कारो मुंह हनीस बटे अला सूर तो थे सूर तो सूर आरो टाइम कोन थियो आ रात जो 12 का पो मने न मुड़े दे अरे इस न टकर आयो न अला याला केड़ी शे लगे दी गरम गरम साल दी हिजरे वारा सामान एडा में निकता आया खुद इने गुलामों के सर करे 100 रुपया कम खटे अचो लाऊं ॾियारियो अचो काचे गुलाम सेल सड़े दे जद उने के जो तो वो जी लोड़े हेडिया लाऊं ॾियारियो केडो शौक आई हारो जो गुलाम अची न नहीं सतई काने मोएडी पो तो शादी की गयस मां त हिन जी इज्जत करनस न हां लाऊं थियो हां मुजी माई जो चेहरो वारो ॾिसूं हां जल्दी कयो मां कोरड़ो खाई आई हां सोनो खाई आई हां तेरे सोज मोड़ ॾिसो अम्मा अरे तो पत्रो
खतरो आई दे सतको ने लखना वदे मुसा शादी कई थस शादी ये तो खे दिनो मु शादी पंजे तू लोड़ वनी हां तो पोइ मां बुकिंग ते वठी वेंदी सां ढोलक वजराईंदी सां शादी मु पंजे फायदे ला कई बुध त सही ओ पी हेले बुध दी पुट अला जे वसा बाकी लिंट ने भाज मुहाड़ लाई अवल खेर रात थे अरे खतरो ही जा आए छो मुआ अच त बेटा थक हाणे मां तोखे माई समझो वेठोस हफ्ते में बार हां इंजन नहीं आना है बस को हंच खतरो ही जा छो हां आ बियो न ता ये अपना चली थी पी आए चाहे मुआ चाहे हाणे त छा छोड़ींदी सै छो तू पेरे बुधाई आन मुखे तू खतरो ही छो के हणी अब तू निकाल करे छडियो मिलकत जी वारस थींदस तलाक थई हल शादी तलाक आ केड़ी शादी आया पो हुन खे बि तलाक ॾे मूंखे बि तलाक हुन खे घोरा ॿिन्ही खे विरहा कौन इंदी हुआ हा मां त निज़ाम ॾे वेंदसि केदे विजे हां आंड्रो ठरी पली रुगी सीरो खाराईंदो हां खादो दे जाके हेडा हलिया विरहा असांखे बिन्ही मां जान जी छडाया जान छॾा तू जान छड़ा तो मां पाणे तो भाजे ऐसा निकाल दे ठीक हां हू जेका घरवारी आ उहा मूं ॾिनी शफन खे शफन साल खन लोड़ पोइ वापसि ॾेई वञा 12 महीने वापस कजाए ऐं ही जेका आहे ही मूं इन अधे खे ॾिनी ही जेको खिले पियो हाजी ॾाढा ठका कढाईंदा असली चीका कढाईंदी सांस हाजी तोखे आई वञी रोज़ी कर ॿियो सॼी उमिरि लुट तूं हणंदे पर हिन जो हिकिड़ो पासो सड़ियल आहे हा नंढे लाइ फाण में किरी पई हुअसि सही मेहरबानी खाको वणो जे हिकड़ी ज़ोर सां ताड़ी